अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हांखे भिरछा मां ख़बर ॾींदा हलूं त असगरिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जो 49 सालानो मरकज़ी फ़िक्र तौहीद कन्वेंशन ऐं योम बकतुल्ला शकाफ़ती मरकज़ भिरछा में थी गुज़रियो, जंहिंजी सदारत हजतुल इस्लाम हैदर अली जवादी कई। जॾहिं त प्रोग्राम में असगरिया स्टूडेंट मिरपुखा जे नायब सदर नूर मोहम्मद हुसैनी पिणु शिरकत कई। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जुमन चौहान पंहिंजी इन रिपोर्ट में। असगरिया स्टूडेंट ऑर्गेनाइज पाकिस्तान जो 49 सालियाना मरकज़ी फ़िक्र तौहीद कन्वेंशन यूम अफ्ताह अला सकाफ़ती मरकज़ भिरछा में थी गुज़रियो, जंहिंजी सदारत हुज्जतुल इस्लाम क़िबला मौलाना हैदर अली जवादी साहब कई। भिरछा तंज़ीम जे सीनियर कारकुननि ऐं आलिमनि दीन ऐं अवामी न्यूज़ जे रिपोर्टर सां ॻाल्हाईंदे चयाऊं त मां सम्झां थो इंतहाई बहितरीन कन्वेंशन आहे, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां नौजवान अचनि था दीनी तालीम हासिल करण जे लाइ, तरबियत हासिल करण जे लाइ। हिकु इलाही तंज़ीम आहे असगरिया, जेके ख़ुदाई निज़ाम जे लाइ, ख़ुदा जे दीन जे लाइ मसरूफ़ जदोजहद आहे। ऐं कन्वेंशन हिकु तमामु वॾो ज़रियो आहे नौजवाननि जी तालीम ऐं तरबियत लाइ। जेके मौज़ूआत मुख़्तलिफ़ उलमा जा हिन कॉन्फ्रेंस में हुया, हिन कन्वेंशन में हुया, उहे फ़िक्र तौहीद जे उनवान सां अॼु जेको मुज़ाकिरो हुयो, उन मुज़ाकिरे में ख़ुसूसी तौर ते फ़िक्र तौहीद या तौहीदी फ़िक्र ऐं निज़ाम जे फैलाव में जेके रुकावटूं आहिनि उनजे मथां गुफ़्तगू कई वई। सभ खां पहिरियां इन ॻाल्हि जी वज़ाहत कई वई त तौहीदी फ़िक्र छा खे चइबो आहे, तौहीदी निज़ाम छा खे चइबो आहे, ऐं उन खां बाद में उन जे अंदरि कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि जेके रुकावट आहिनि हिकु तौहीदी निज़ाम जे लाइ। इनफ़रादी तौर ते असांखे निज़ाम तौहीद जे तहत कीअं ज़िंदगी गुज़ारणी आहे, असांखे इज्तिमाही तौर ते तौहीदी निज़ाम जे तहत कीअं ज़िंदगी गुज़ारणी आहे, इन जे मथां मुख़्तलिफ़ जेके उलमा हुया ऐं जेके दानिश्वर हज़रात हुया, उन्हनि पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कयो। ऐं सुभाणे जेको यौम आहे, यौम बक़ियतुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जे उनवान सां आहे। ऐं मां सम्झां थो त पूरी इंसानियत उन अज़ीम रहबर जे इंतज़ार में आहे, हज़रत बक़ियतुल्लाह आज़म हज़रत इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम। सुभाणे जो ॾिहाड़ो हिन नौजवाननि जे तरफ़ां इहो अहद आहे, तजदीद अहद आहे त असां तौहीदी निज़ाम जे तहत ज़िंदगी गुज़ारींदे अल्लाह जे आख़िरी हुज्जत जो इंतज़ारु करे रहिया आहियूं। असां उनजो हिकु सिपाही बणिजी, असां उनजा नासिर बणिजी, असां उनजा मददगार बणिजी करे सिंध धरती ते ख़ुदा जो निज़ाम नाफ़िज़ कंदासीं, तौहीदी निज़ाम आणींदासीं ऐं इंशाअल्लाह अहिड़ो निज़ाम आणींदासीं जेको हज़रत इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जे इंतज़ार जा तक़ाज़ा पूरा करे सघे। स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन जेका सिंध जे नौजवाननि जी तंज़ीम आहे, फ़िक्र इलाही जी तंज़ीम आहे, अॼु जो ही जेको फ़िक्र तौहीद कन्वेंशन आहे, मुआशरे में जेको तौहीद जे बारे में ग़लति तसवुरात आहिनि उनखे ख़तमु करण जे लाइ ऐं नौजवाननि खे सही राह ते आणण जे लाइ हीउ कन्वेंशन जेको आहे उहो जोड़ियो वियो आहे। हीउ कन्वेंशन नौजवाननि जी फ़िक्री ऐं मज़हबी जेको आहे उहो तरबियत करे थो ऐं नौजवाननि खे जस हुजे, जिन हेॾो वॾो जेको आहे उहो प्रोग्राम कयो आहे ऐं मुल्क क़ौम ऐं तशय्युर जे लाइ जेका जदोजहद कनि था, इन्हनि जी जदोजहद खे ख़िराज तहसीन जेको आहे पेश करे थो। शैतानुर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अम्मा बाद फ़क़द क़ाला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम अल मिन्ना सिरियन सुरना। जीअं त अॼु असांजो हे असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जो 49 मरकज़ी फ़िक्र तौहीद कन्वेंशन यौम बक़ियतुल्लाह जेको 28 खां 30 दिसंबर ताईं सकाफ़ती मरकज़ भिरछा में अल्हम्दुलिल्लाह जारी वसारी आम था आवाम खे ॾियूं त करबला जी तहरीक फ़क़ति शीयत जी तहरीक न हुई, करबलाई फ़िक्र तौहीदी फ़िक्र हुई, करबलाई फ़िक्र वाहदानियत जी फ़िक्र हुई। मौला हुसैन इब्न अली अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइंदा अल मिन्ना सिरियन सुन्ना, मौला जिन पंहिंजे लाइ इहे नथा फरमाइनि, मौला ख़ुदा जी वाहदानियत खे बचाइण जे लाइ था कनि। मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम तौहीद खे बचाइण जे लाइ जिन करबला जी सरज़मीन ते पंहिंजा जानो अंसार, पंहिंजा असाब जान सारी सभु शहीद कराए, छा जे लाइ? फ़िक्र तौहीद खे बचाइण जे लाइ। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान मुनासिब सम्झो त पंहिंजे हिन मुआशरे में जेके फ़िक्र तौहीद जे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं पियूं वञनि उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ
माण्हुनि खे आगाही ॾिनी वञे त फ़िक्र तौहीद हिकु वसी मौज़ू आहे जंहिंखे सम्झण जे लाइ फ़िक्र तौहीद खे जंहिं न सम्झो त उहो इंसान ई न आहे। फ़िक्र तौहीद जी जंहिं ख़िलाफ़ वर्ज़ी कई उहो शैतान बणिजी वियो। अॼु जे मुआशिरे में असां ॾिसूं था त फ़िक्र तौहीद जे ख़िलाफ़ साज़िशूं पिया हलनि। उन खां बचाइण जे लाइ माण्हुनि खे हे फ़िक्र तौहीद असगरी कारकुननि जो असगरी तुलबा जो हे अज़ीम शान फ़िक्र तौहीद कन्वेंशन सकाफ़ती मर्कज़ बिरशाह में जारी आहे, जंहिंमें सरज़मीन सिंध जी कुंड कुर्छ मां वादी मेराण जे मुजाहिद दोस्तनि हिते अची शिरकत कई आहे। हिन कन्वेंशन खे कामयाबु बणायो आहे। हिन कन्वेंशन जी कामयाबी इन जो सबूत आहे त कुंड कुर्छ जी सरज़मीन सिंध मां हर जाइ तां शरीक थी करे सर्दी जे आलम में हेॾी सर्दी जे आलम में कारकुननि शिरकत कई आहे। छाजे करे फ़िक्र तौहीद कारकुन हितां फ़िक्र तौहीद खणी करे पंहिंजे मुआशिरे में वञी करे फ़िक्र तौहीद खे मुआशिरे में आम कंदा। अल्हम्दुलिल्लाह असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जो ही 49 सालाना फ़िक्र तौहीद कन्वेंशन ऐं योम बक़ियतुल्लाह जेको 3 ॾींहंनि जो ते मुश्तमिल ही प्रोग्राम आहे कल्ह खां वठी अल्हम्दुलिल्लाह हले थो। ऐं सिंध जे कुंड कुर्छ खां हिते नुमाइंदगान शरीक थिया आहिनि, डिवीज़न जा, ज़िलनि जा, मर्कज़ जा, यूनिटनि जा। हिते थींदड़ प्रोग्रामनि में ख़ुसूसन तंज़ीमी रिपोर्टूं, तजज़िया, आइंदा जे लाइ लाहे अमल ऐं बुज़ुर्गनि जा, उलमा जा मौज़ूआती दर्स, तौहीद खे उजागर करण जा दर्स इहे थिया आहिनि। ऐं सुभाणे जलसे आम थींदो जंहिंमें नए साल जे लाइ मर्कज़ी सदर जो इंतिख़ाब थींदो। इन सभिनी महिनतुनि जे पोयां जेको आहे मर्कज़ी नुक़्तो ऐं जेको मर्कज़ी ख़्यालु आहे उहो इहो आहे त हिन ख़िते में ऐं ख़ुसूसन सिंध में तौहीद ते थींदड़ हमलनि जो दिफ़ा बि कयो वञे, तौहीद जे बारे में इबहाम पैदा जेके कया वञनि था उन्हनि जो मसइलनि जो हल बि कयो वञे ऐं तौहीद जे बारे में जेके सवाल या मूंझारा जवाननि जे ज़हन में उन्हनि जा जवाब ॾिना वञनि ऐं इन फ़िक्र खे तौहीदी फ़िक्र खे हक़ीक़त में उन फ़िक्र तौरु उजागर कयो वञे जेको हक़ीक़त में तौहीद जो मफ़हूम ऐं माना आहे। इन सिलसिले में उलमा कराम जा बहितरीन दर्स, पुरमग़ज़ दर्स, दानिश्वरनि जा ख़िताब, हिन में मुज़ाकिरा, हिन में तक़रीरी मुक़ाबला, जवाननि जा हिन में इन्वॉल्वमेंट, ही पार्टिसिपेटिव क़िस्म जो प्रोग्राम आहे जंहिंमें सभिनी जी शमूलियत आहे, सभिनी जो इन्वॉल्वमेंट आहे। हर कारकुन खां वठी वॾे आलमी दीन ताईं सभु पंहिंजो पंहिंजो हिसो मिलाइनि था ऐं हितां हिकु पैगाम खणी वञनि था। सॼो साल इन मौज़ूअ ते कमु कनि था। इन मौज़ूअ जे खे डिटेल में हेठि सतह ताईं, यूनिट सतह ताईं, ॻोठ सतह ताईं, शहर सतह ताईं पहुचाइनि था ताकी जेको फ़िक्र तौहीद हिते उजागर कयो थो वञे इन फ़िक्र खे ज़िंदगियुनि ते मुसलत कजे, घरनि में नाफ़िज़ कजे, मुआशिरे में नाफ़िज़ कजे ताकी ख़ुदा परस्तनि जे हिन देश में इन हमले कंदड़नि जो भरपूर जवाबु ॾेई सघिजे ऐं तौहीद जे फ़िक्र खे किताबनि ताईं महदूद रखण बजाए, लाइब्रेरियुनि ताईं महदूद रखण बजाए, मस्जिदुनि ताईं महदूद रखण बजाए, इमाम बारगाहनि ताईं महदूद रखण खां बजाए मुआशिरे जे हर जॻह ते, चाहे बाज़ार हुजे, चाहे शहर हुजे, चाहे दफ़्तर हुजे, चाहे घर हुजनि, चाहे जवान हुजनि, चाहे पोढ़ा हुजनि, सभु तौहीद परस्त बणिजी सघनि। इन फ़िक्र खे खणी आया आहियूं। ख़ुदा असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾिए त असां पंहिंजे हिन मक़सद में कामयाबु थी सघूं। इन फ़िक्र जे बारे में सवाल कयो ऐं दुआ आहे ख़ुदा खां त इन फ़िक्र खे अॻिते वधाइण में तव्हां असां सभिनी खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए।